अवामी टाइम न्यूज़ में खबर शामिल कंदा आलू मेरापुर के शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण के कत्ल में मुलविस मुख्य जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ़ सिंध सहाफ़ी इत्तेहाद ऐं सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाणनि पारां मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो वियो, जंहिंमें सिंध सहाफ़ी इत्तेहाद के मरकज़ी चेयरमैन एम ज़फ़र तगर, सिंधु नवाज़ घांगरो, फहमिदा भट्टी, अख्तर अली चांडियो, इख़लाक़ जोखियो, इक़बाल गाड़ी, शहीद अज़ीज़ मेमण जो भाउ मुनीर अहमद मेमण जुमानी, बख्शल अहमद, निसार अंसारी, रिज़वान जुमानी, अली हसन खासकेली, ज़मीर लुंड, जिन चयो त सिंध पुलिस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। हिननि चयो त सिंध पुलिस ऐं जोड़ियल GIT पारां शहीद अज़ीज़ मेमण जो ॿीहर पोस्टमार्टम करायो हो, जंहिंमें खेसि क़तल ॼाणायो वियो हो ऐं जेसीं ताईं शहीद अज़ीज़ मेमण जा कातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं असां सहाफ़ियुनि जी एहतजाजी जंग जारी रहंदी ऐं असां शहीद अज़ीज़ मेमण जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ख़मीस ॾींहुं 12 वॻे SSP नुशरत फिरोज़ आफ़िस अॻियां एहतजाजी धरणो हणंदासीं। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़।